सिंधी संगत जी पेशकश सिंधी सुरहान। सिंधी सुरहान जे अॼु जे प्रोग्राम में तव्हांजो दिली स्वागत आहे। अॼु असां मिलंदासीं हिंद ऐं सिंध जे अज़ीम ऐं मशहूर शायर श्री प्रभु वफ़ा सां। अचो त हलूं। विरहाङे खां अॻु ऐं विरहाङे खां पोइ जिन शाइरनि ॿोलीअ जे ताव खे वधीक ज़ाहिर कयो ऐं उनखे संगीत में बणायो ऐं आवाम ताईं पहुचायो, तिन में प्रभु वफ़ा जो नालो क़ाबिल ज़िक्र आहे। जी आया निच आया भली करे आया। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हांखे ॾिठे। हाणे तव्हां मूंखां छा था पुछणु चाहियो त मुंहिंजो जनमु किथे आहे, किथे थियो आहे, मुंहिंजी उमिरि घणी आहे। त ॿुधो, मां रहंदो त लाड़काणे में हुअसि। मुंहिंजो जनमु जेको थियो सो नंढड़े ॻोठ पंजू देरे में थियो। पंजू देरो जिते बेनज़ीर भुट्टे जो घरु हूंदो हो, नएं दरे जे भरिसां, उते मुंहिंजो जनमु थियो। मुंहिंजो जनमु थियो सेप्टेंबर 1915 में। अॼु मुंहिंजो 94 साल हले थो। 94 साल में मां चङो बीठो आहियां। वफ़ा साहिब, भला तव्हांजी तंदुरुस्ती जो राज़ छा आहे? इन जो राज़ इहो आहे त हिकिड़ो त मुंहिंजी पॉज़िटिव थिंकिंग आहे। मां कॾहिं बि कंहिंजो त दुश्मनी मां कंहिंसां न कई आहे। मां सभिनी खे पंहिंजो दोस्त सम्झंदो आहियां। इहा वॾी ॻाल्हि आहे वॾी उमिरि जे लाइ। ऐं ॿियो त कुदरत जे नेमनि ते हलणु खपे। मां नित नेम कसरत कंदो आहियां। नंढे हूंदे खां वठी मुंहिंजे घुमण जी आदत चालू आहे। लाड़काणे में हूंदो हुउसि त वॾा वॾा रस्ता, गवर्नमेंट हाई स्कूल जो, मंज़िलगाह जो इहो वॾो चकर हणी तंहिंखां पोइ घरु मोटंदो हुउसि। तंहिं वक़्त में मां ॿारु हुउसि। उन्हनि ॾींहंनि खां वठी मां पंहिंजी घुमण जी आदत चालू रखी आहे। अॼु बि मां घुमंदो आहियां। 94 वारे मां जॾहिं कॉलेज पढ़ंदो हुउसि तॾहिं हिकिड़ो गीत लिखियो हुउमि, वाह थी चिमके गगन में चांदनी, वाह थी चिमके गगन में चांदनी, थी ॾे न्यापा कननि में चांदनी। त शाइर उन चांदनीअ खे क़ासिद करे पंहिंजे महबूबा वटि मोकिलींदा, जेका उहा अचे असांखे कननि में न्यापा ॾींदी हुई। उन गीत खां पोइ जेको ॿियो गीत मुंहिंजो मशहूरु थियो सो हो, जेसीं जान में बाक़ी दम रहंदो, छा दिलि में विछोड़े जो ग़म रहंदो। इहो राग जॾहिं मुंहिंजे दोस्त बिहारी मसंद ॿुधो तॾहिं हिनखे ॾाढो ई वणियो। ऐं विरहाङे खां पोइ जॾहिं मुंबईअ में आयो तॾहिं इहो साॻियो ई गीत हिन अबाणा फिल्म में फिल्मायो। ॿिया गीत मुंहिंजा प्यार करे ॾिस पिक्चर में ॻाया आहिनि। अहिड़ीअ तरह ॿिया गीत बि मुंहिंजा ॾाढा काफ़ी मशहूरु थिया। हिकिड़ो कष्ट कशाला कटबा वेंदा हिकु हिकु थी, उहो एॾो त मशहूरु थियो ऐं राम पंजवाणीअ खे एतिरो त वणियो जो पंहिंजे मंडलीअ में ऐं जिते किथे इहो गीत ॻाईंदो हो। वरी इन्हीअ गीत खे जॾहिं ईश्वर आडवाणी दुबईअ वारे ॿुधो त उहो बि आशिक़ु थी पियो। उहो बि जिते किथे इहो शेर चवंदो हो। त अहिड़ीअ तरह मुंहिंजे रचनाउनि में केतिरा अहिड़ा गीत आहिनि, अहिड़ा ग़ज़ल आहिनि जेके मां ॿुधाइणु चाहींदुसि, पर सभु त ॿुधाए कोन सघंदुसि। ग़ज़ल हिकिड़ो जेको मूंखे वणंदो आहे वधीक, उहो आहे
मायूस न थी तूं, ज़िंदा दिल थी जग में जी तूं, गम ही वेंदा गुज़री, दुख सब वेंदा विसरी, दुख सब वेंदा विसरी। अंधकार ही टिकणो नाहे, ही तूफान भी हटजी वेंदा, रात जे अंधेरा ईंदो, नओ जालो निकरी, नओ जालो साथी मायूस न थी तूं, जिंदा दिल थी जग में जी तूं, गम ही वेंदा गुज़री, दुख सब वेंदा विसरी, दुख सब वेंदा। मां सिंधी शाइरीअ जी नई सनफ़ ईजाद कई जंहिंजो नालो हुयो पंज कड़ो। पंज कड़ो यानी ज़ंजीर वांगुरु कड़ी ॿिए कड़ीअ सां जुड़ियल हूंदी हुई। नंढिड़ो शहर हूंदो हो हक़ीक़त में त चइनि सिटुनि जो हुयो, पर पंजी सिट जेका हुई सा पहिरीं सिट दोहराए बि हुई, त जीअं काफ़ियो काफ़िए सां मिले ऐं उन में म्यूज़िक लय रिदम पैदा थिए। मुंहुं मूमल जो महबूबाणो लॻंदो आहे, अड़े हिन जे साम्हूं चंड पुराणो लॻंदो आहे। त इहो राग मां चाहींदुसि त दर्शकनि खे ॿुधायां। मुंहुं मूमल जो महबूबाणो लॻंदो आहे, मुंहुं मूमल जो महबूबाणो लॻंदो आहे, हुन जे साम्हूं चंड पुराणो लॻंदो आहे, मुंहुं मूमल जो महबूबाणो लॻंदो आहे, मुंहुं मूमल जो। हुन जा नशीला नेण ॾिसी थी निंड अचे, हुन जा नशीला नेण ॾिसी थी निंड अचे, जिस्म गुलनि जो, जिस्म गुलनि जो नरम विहाणो लॻंदो आहे, जिस्म गुलनि जो नरम विहाणो लॻंदो आहे, मुंहुं मूमल जो महबूबाणो लॻंदो आहे, मुंहुं मूमल जो। वफ़ा साहिब जी शादी भी हिकु नाटकीय अंदाज़ में थी। 3 डिसेंबर उहा राति मूंखे कॾहिं बि विसरणी न आहे। राति जो 12 खां बि पोइ मां हिन जे घर जे जेका ऑफ सेव बाज़ार हुई, असांजो बि ऑफ सेव बाज़ार घर हो, त उते मां हिन जे घर जे हेठां अचे बीठुसि ऐं
12 वॼी विया, 1 वॼी वियो, हीअ हेठि लहण वारी कोन्हे, ख़बर नाहे। पुलिस वारा पिया घुमनि असांजे नेठि शायदि 2 बजे खनि हीअ हेठि लथी ऐं मां हिनखे हिन जो हथु पकिड़े ऐं उन घिटीअ में वियुसि। वञी असां टांगे में वेठासीं। टांगे जे हलण खां पोइ मुंहिंजो वॾो भाउ लाल उहो बि अचे शामिलु थियो। टांगो हलियो। कमला बि हुई मुंहिंजी भेण। त उहो टांगो हलियो ऐं जिते म्यूनिसिपल जे ऑफिस हुई उन्हीअ रस्ते ते हिकिड़ी नंढड़ी घिटी हुई जिते असां टांगे मां लही ऐं वञी उते पहुतासीं। पोइ छा थियो, असां पंहिंजे घर वियासीं ऐं उते असांजो हिकिड़ो कमिरो, हिकिड़ी रूम सजायल हुई जिते असां वञी वेठासीं। 65 साल पूरा थिया आहिनि। असांजो प्यार उहो अञा बि बरक़रार आहे। दादा गाना जेको बि लिखंदो हो पोइ उहो रतो भाइड़ो हुनखे ट्यून कंदो हो। किथे वेंदो हो, बाथरूम में वेहंदो हो, उते पंहिंजे दर ते धुकड़ वॼाईंदो हो ऐं उनखे ट्यून करे ॿाहिरि ईंदो हो। चवंदो प्रभा हाणे हिन ॾिस हे सुर ठाहियो थी मैं। त चवंदा भला ॿुधाए कीअं? त उहो ॿुधाईंदो फाइल फाइल मफ़ौल मफ़ौल। मां चई छाजो इहो फाइल फाइल मफ़ौल वफ़ौल न, हे मफ़ौल मफ़ौल फाइल फाइल। हाणे ॻाए ॾिस कीअं थो लॻे पियो। पोइ जॾहिं मफ़ौल मफ़ौल फाइल फाइल करे जॾहिं फाइनल कंदा पोइ असांजी कमला आंटी वेहंदी, सभु मिली करे ॻाईंदा हुआ। त पोइ हुनजो जेको इफेक्ट ईंदो हो उनजो मज़ो ई कुझु हूंदो हो। पोइ असांखे बेसुरा सुरा सभु वेही ॻाईंदा हुआसीं। शान सुणाया तुंहिंजो शहनशाही शान सुणाया, तुंहिंजो ही नूर आहे ज़ाहिर ज़हूर आहे, तुंहिंजो ही नूर आहे सूंह तुंहिंजी आ सुबहान सुणाया, सूंह तुंहिंजी आ सुबहान सुणाया। अखड़ियुनि में बान सुणा अबरू कमान सुणा, अखड़ियुनि में बान सुणा अबरू कमान सुणा, तुंहिंजो ही नूर आहे ज़ाहिर ज़हूर आहे, तुंहिंजो ही नूर आहे हुस्न तुंहिंजे कयो हैरान सुणाया, हुस्न तुंहिंजे आ सुबहान सुणाया। इश्क कहिड़ो जंहिंमें ग़म शामिल न, बिना ग़म जे बिना दर्द जे कुझु लिखी बि न सघिबो। इहो जेको मां लिखियो आहे शेर, जेको हाणे तूं पेश कंदीअ, उहो बि जॾहिं दर्द हुयो दिलि में तॾहिं मां छुलकी पियुसि। हाणे उहो तूं ॻाए। साख कहिड़ी जे नाहे रुनो, सा दिल कहिड़ी जा भाव बिना, सा कहिड़ी जवानी जा गुज़रे, सा कहिड़ी जवानी जा गुज़रे के हुस्न जे नर्म छुहाव बिना। छो वेठो आहे उदास उदास ये गुमसुम खोयो खोयो, छो वेठो आहे उदास उदास ये गुमसुम खोयो खोयो, यारन खाली काइण कुझु न खपे, यारन खाली काइण कुझु न खपे,
सिंध भला केरु विसारे सघंदो। असां सिंध जा वण छॾिया छाकाणि जो मजबूर हुआसीं। असां मूं हर को चाहींदो त वरी वञी अबाणा घर पंहिंजा वसायूं। मां हिकिड़ो ग़ज़ल लिखियो आहे, माॻ वापसि वरण ते दिलि आहे, वाह वाह माॻ वापसि वरण ते दिलि आहे, तोसां ॻाल्हियुनि करण ते दिलि आहे। वाह जी वाह वाह, क्या बात। घनश्याम साहिब खे मां अर्ज़ु कंदुसि त जंहिं हिन अहिड़ी प्यारी धुन ठाही आहे हिन ग़ज़ल जी, उहो अव्हां जे अॻियां पेश करे। माॻ वापसि वरण ते दिलि आहे, माॻ वापसि वरण ते दिलि आहे, माॻ वापसि वरण ते दिलि आहे, तोसां ॻाल्हियुनि करण ते दिलि आहे, तोसां ॻाल्हियुनि करण ते दिलि आहे, तोसां ॻाल्हियुनि करण ते दिलि आहे। तुंहिंजे तन जे हसीन वादियुनि में, तुंहिंजे तन जे हसीन वादियुनि में, तुंहिंजे तन जे हसीन वादियुनि में, कंहिं रण जा कंहिं हरण जा चरण ते दिलि आहे, कंहिं रण जा चरण ते दिलि आहे, तोसां ॻाल्हियुनि करण ते दिलि आहे। अॼु जी शाइरीअ ते प्रभु वफ़ा जो रायो। अॼुकल्ह शाइर त ॾाढा घणेई शाइर ॾाढा घणा थी विया आहिनि। घिटीअ घिटीअ में शाइर आहे। शाइर अॼुकल्ह जल्दबाज़ आहिनि। जल्दबाज़ी एतिरी जो 2-3 महीननि खां पोइ किताबु छपाईंदा। ईअं न थियणु खपे। शाइर खे मुतालो करणु खपे, लिटरेचर मां ॿियनि क़ौमुनि जी पढ़णु खपे, त जीअं असांजा वीचार वधनि, असांजी तख़लीक़ पैदा थिए, जीअं माण्हू चवनि त हिननि सिंधियुनि ठाहियो आहे। त अहिड़ीअ तरह मां चवंदुसि शाइरनि खे त भई जल्दबाज़ न थियो, तव्हां चङी तरह मुतालो कयो, पढ़ी पका पुख़्ता थियो, ॿार वज़न सिखो। जे तव्हांखे फ़ऊलनि मफ़ऊलनि नथो वणे त हिंदीअ जा चंद सिखो, हिंदीअ जा चंद पढ़ो। जीअं कबीर लिखिया आहिनि, शाह साहिब लिखिया आहिनि, सोरठा ॾोहिड़ा, उहे सवला बि आहिनि ऐं चङी तरह तव्हां लिखी बि सघंदव। बसि इहो मुंहिंजो। ऐं तंहिंखां सवाइ निहठा थियो, निहठा थियो, पाण खे ग़ज़ल जो बादशाह न सॾायो, तव्हां निहठा थियो। इन्हीअ ते अॼु जो ही प्रोग्राम पहुतो पंहिंजी पुॼाणीअ ते। असांखे रहंदो तव्हांजे रायनि जो इंतज़ारु।